बिरासिटी मां ख़बर ईंदड़ बिरासिटी परसां ॻोठ कोड़ो मजदाणो में शादी तकरीब दौरान ओचितो भाउ लॻण सबब कुंवारेतनि जी घर समेत टिन पौरतनि सिद्दीक मजिदाणो, कासिम मजिदाणो ऐं पपर मजिदाणो जा घर सड़ी रख थी विया। भाउ सबब घरनि अंदरि पयल लखे रुपयनि जो सामान, ॾाजो ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत भाउ विसाइण जी कोशिश कई पर भाउ अलाह तला साड़े रख करे छॾियो। इन सिलसिले में ॻोठाणे कुंवार जे पीउ कासिम मजिदाणो ॿुधायो त घर अंदरि शादी जी तकरीब हलंदड़ हुई त ओचितो भाउ भड़की पई, जंहिं सबब असांजे ककाऊं घर मुकमिल सड़ी रख थी विया। इन घरनि में पयल रोक रक़म, हंध खटूं ऐं ॿियो घरेलू सामान समेत न्याणी जो शादी लाइ आंदल ॾाजी जो सामान सड़ी रख थी वियो। हिन ॿुधायो त घर में शादी जी तकरीब भाउ लॻण सबब शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं आहिनि। हिन वधीक ॿुधायो त भाउ एतिरी त तेज़ हुई जो ॾिसंदे ॾिसंदे अलाह तला सड़ी रख थी वियो। जॾहिं त फायर ब्रिगेड वारे खे कॉल कई पर हू 5 कलाक देर सां पहुतो ऐं असांजो लखे रुपयनि जो नुक़सान थी वियो। जॾहिं त भाउ लॻण जो कारण मालूम न थी सघियो, हिन आला इख्तियारियुनि खां माली सहायता जी अपील कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।